जी जी ज़रूर। मैं आपको सिंधी में भी एक नात सुनाऊंगी और इंशाल्लाह वो भी आपको बहुत पसंद आएगी। मिल मोहम्मद अड़ डिठे मां अज सफ़र ते थो वञा। मिल मोहम्मद अड़ डिठे मां अज सफ़र ते थो वञा। बस खणी सब बार पंहिंजा सूर सिर ते थो वञा। मिल मोहम्मद अण डिठे मां अज सफ़र ते थो वञा। केर मूंसां अॻ भरो थिए वो मिट छॾे जॾहिं मोटंदा वो केर मूंसां अॻ भरो थिए मिट छॾे जॾहिं मोटंदा हो। वर मदीने जा मीर ओ सुण मुंहिंजा सॾणा वो ओ सरो तुंहिंजी सीरतूं पार लॻाई पिरड़ा वो। वर मदीने जा साईं बाझप वई अल्लाह असां तुंहिंजे आसरे ओ ए सभिनी जा साईं जहिड़ा आहियूं तेड़ा क़यामत ताईं। मिड़न थूकारियो मता तू बि न गल लाई गुलाम नबी बदकार जूं शल बदियूं बख़्शाई। हाय फ़क़ीर जे हाल ते शल फज़ुल फरमाई। अॻे पोआहीं फ़ातिन जो तूं ख़ैर ख़्वाह। केर मूंसां अॻ भरो थिए मिट छॾे जॾहिं मोटंदा। केर मूंसां अॻ भरो थिए वो मिट छॾे जॾहिं मोटंदा। घर घड़ीअ जो हित छॾे मां असुल घर ॾे थो वञा। घर घड़ीअ जो हित छॾे मां असुल घर ॾे थो वञा। बस खणी सब बार पंहिंजा सूर सिर ते थो वञा। मिल मोहम्मद अण डिठे मां अज सफ़र ते थो वञा।